हाणे ख़बर शामिल कंदासीं। सिंध जे सामूंडी पट्टीअ में तूफ़ान ऐं बरसात जो ख़तरो वधी वियो आहे, जंहिंजे बचाव लाइ इंतिज़ामिया पारां क़दम बि खयां पिया वञनि। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे KTN न्यूज़ जो रिपोर्टर महबूब बिरोही। जी महबूब, छा तफ़सील आहिनि तूफ़ान जे हवाले सां? सामूंडी तूफ़ान जे ख़तरे सबब छटे जे साहिली पट्टी वारनि इलाइक़नि में हिन वक़्तु ख़ौफ़ रात वारी सूरताल बरक़रार आहे। जॾहिं त हिन वक़्तु मौसम जेका आहे शदीद गरम आहे, उन सां गॾोगॾु तेज़ जेके हवाऊं आहिनि, गरम हवाऊं आहिनि, उहे गहली रहियूं आहिनि। ख़ासि तौर ते केटी मदर, खारो छाण ऐं उन सां गॾोगॾु घोड़ाबारी, मीरपुर साको जे सामूंडी बेट जेके आहिनि उन्हनि ते रहंदड़ जेके माण्हू आहिनि उन्हनि जी अञा मुंतक़ली न थी सघी आहे। ख़ासि तौर ते हजामड़ो क्रीक, पुरछाण, खारो छाण क्रीक ऐं छाण क्रीक समेत केतिरा जेके 150 खां मथे ॻोठ जेके सामूंडी बेटनि ते आहिनि उन्हनि खे अञा ताईं महफ़ूज़ ॾाढा मुंतक़िल न आहे कयो वियो। सिर्फ़ु ज़िले इंतिज़ामिया जे पारां एमरजेंसी त नाफ़िज़ कई वई आहे, पर जेके इलाइक़नि में सामूंडी बेटनि में माण्हू आहिनि उहे हिन वक़्तु परेशान हाल आहिनि। किनारनि ते मुहाननि पंहिंजा होड़ा बीहारे छॾिया आहिनि। हिन वक़्तु DC ऑफिस छटो में जेका फोकल पर्सन आहे छटे ज़िले सामूंडी जेके तूफ़ान खे मॉनिटर करण लाइ सूबाई वज़ीर शबीर अहमद बिजारानी जे सदारत हेठि अहम इजलास हिन वक़्तु जारी आहे DC ऑफिस छटो में, जंहिंमें साहिली पट्टी सां तल्क रखंदड़ MP हाजी अली सरदारी, छटे जो MPA रियाज़ शाह शिराज़ी, DC छटो उस्मान तनवीर, SSP छटो डॉक्टर इमरान ऐं ॿिया जेके अमलदार आहिनि उहे मौजूदु आहिनि। उनखे सख़्तु हिदायतूं ॾिनियूं वयूं आहिनि ऐं उन हवाले सां सूबाई वज़ीर शबीर अहमद बिजारानी जेको फोकल पर्सन आहे छटे ज़िले जे हवाले सां उन मीडिया सां ॻाल्हि ॿोल कई आहे। उनजो चवणु आहे त हिन वक़्तु जेका खेल फोरकास्ट ॿुधायो वियो आहे मौसमियात खाते पारां, उहो छटो ऐं केटी बंदर वारा इलाइक़ा, खारोछाण वारा इलाइक़ा, सिजावल ज़िलो ऐं बदीर वारा इलाइक़ा उन्हनि में बरसातूं पवण जी अॻकथी कई वई आहे। जेका सुभाणे खां बरसातूं पवण जो जेको आहे वधीक इम्कान ज़ाहिर कयो वियो आहे, जंहिंखां पोइ सूरताल खे मॉनिटर कयो थो वञे ऐं जेके मल्हाइनि जा माहीगीरनि सां जेके आहिनि ज़िले इंतिज़ामिया जी हिकिड़ी टीम मुक़ररु कई वई आहे जेका उते राब्ते में आहे माहीगीरनि सां ऐं ख़ासि तौर ते सामूंडी बेटनि जे माण्हुनि सां। जेकॾहिं अहिड़ी का सूरताल सिचुएशन पैदा थिए थी, उहे ज़रूरत महसूसु कनि था त उन्हनि खे फौरी तौर ते महफ़ूज़ आहिनि। ठीकु आहे, वॾी महिरबानी नाज़िन छटो खां महबूब बिरोही असांखे तफ़सील ॾिना आहिनि। ॿी अफ़सोसनाक ख़बर अवां ताईं पहुचाईंदासीं कोटड़ी खां, जिते रोड